शहरनि तोड़े ॻोठनि में बुनियादी सहूलतूं ॾियणु तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे, पर इहा ज़िम्मेवारी हिते किथे बि पूरी कंदे नज़र नथी अचे। अंग्रेज़ कमिश्नर सर जेम्स जी प्लानिंग ऐं रिथाबंदी तहत अॼुल ख़ूबसूरत शहर जेम्साबाद ऐं हाणोको कोट गुलाम अहमद भुरगड़ी भी हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही सबबि अनेक मसइलनि जे वर चढ़ी तबाह थी रहियो आहे। 50,000 खां वधीक आबादी रखंदड़ शहर कोट गुलाम अहमद जो ड्रेनेज सिस्टम ऐं पीअण जे पाणी वारो मनसूबो मुकमिल तौर ते तबाह थी नाकारा बणियल आहे, जंहिं करे गटरनि जो गंदो पाणी हर वक़्तु रोडनि ते तलाउनि जा ॾेख ॾींदो आहे। जॾहिं बि हल्की बारिश पवंदी आहे तॾहिं बि शहर जा रोड रस्ता बरसाती पाणीअ सां भरिजी वेंदा आहिनि। इन शहर खे पेरिस जहिड़ो शहर ठाहिण जूं दावाऊं त हर इलेक्शन में थींदियूं आहिनि, पर इलेक्शन खटी वञण खां पोइ जोगी न कंहिंजा मिट वांगुरु ॻाल्हि थी वेंदी आहे। गुज़िर 13 सालनि जे मकानी हुकूमतनि वारे दौर अंदरि टाउन कमेटी कोट गुलाम अहमद खे हर महीने 1,47,00,000 रुपया माहवार ऐं एडमिनिस्ट्रेटर ऐं टाउन ऑफिसर वटि टाउन कमेटी जूं वाॻूं अचण बैदि हर महीने 1 करोड़ खां बि वधीक माहवार फंड अचण जे बावजूदि शहर जो ड्रेनेज सिस्टम तोड़े पीअण जे साफ़ पाणी जो मनसूबो जुड़ी न सघियो आहे। शहरी गटरनि जो मिलियल बदबूदार पाणी पीअण ते मजबूर आहिनि। कोट गुलाम जे शहरनि जो चवणु आहे त को सिस्टम कोन्हे। मुंहिंजे ख्याल सां टाउन कमेटी में 200 खां 250 सैनिटरी वर्कर आहिनि। मुंहिंजे 150 त घर वेठे पघारूं खणनि पिया ऐं 100 कम उहो बि कमु कोन पिया कनि ऐं बसि कूड़ा बिल ठाहिया वञनि पिया, करप्शन ई नज़र कनि पिया। खुदारा ॿियो कुझु बि न आहे। सिंध खे तव्हां तबाह करे छॾियो आहे। बारिशूं मथे ते अञा पूरे सीज़न ॿुधायो आहे, हींअर त फुल बारिशूं थींदियूं, उनजे बावजूदि में शहर में को सफ़ाई जो इंतज़ाम कोन्हे। तव्हां कंहिं गली कंहिं कुंड जिते किथे हलिया वञो, टाउन कमेटी जी जेका गली मेन गली आहे उन अंदरि 24 कलाक पाणी बीठल हूंदो आहे। शहर में तक़रीबन 8 वार्ड आहिनि। 8 वार्डनि जी हिकिड़ो बि वार्ड को अहिड़ो ॾेखारे जंहिंमें साफ़ सुथराई सेवरेज जो सिस्टम हुजे त ॿुधायो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो पाणी पीअण जो जेको बुनियादी सहूलियत आहे हुन अंदरि गटर जो पाणी अचे पियो, इनखां वधीक न हली कहिड़ी हूंदी। कोट गुलाम मोहम्मद में सिर्फ 10 मिनट की बारिश हुई है, जिसमें पानी जो है कोट गुलाम मोहम्मद का निकाला नहीं गया है और जगह जगह कचरे के ढेर लगे हुए हैं। जैसा कि आप देख रहे हैं, नालियों की सफाई नहीं हुई है, ड्रेनेज सिस्टम बिल्कुल तबाह अली का शिकार है और जितने भी हमारे इंतज़ामिया के जितने भी लोग हैं वो नाअहल हैं। सैनिटरी वर्करों की जो तादाद है हमारे टाउन कमेटी के अंदर टोटल 200 से ज़ायद जो है हमारे पास सैनिटरी वर्कर्स हैं। कुछ वाइट कलर्स लोग हैं जो कि ड्यूटी अपनी सरंजाम नहीं दे रहे और 50 के करीब कुछ ज़्यादा ऐसे भी हैं जो मुसलमान जो है वो सैनिटरी वर्कर भर्ती किए हुए हैं। हमारी इंतज़ामिया से जो है वो अपील है कि जल्द से जल्द जो है ये नालों के सिस्टम को जल्द से जल्द जो है सही किया जाए और नालों की सफाई की जाए, ताकि जो है बारिश जो आगे मानसून आने वाला है उसके अंदर पानी की जो है खड़े होने की मकदार ज़्यादा हो जाएगी। और ये है कि हम जिस तरीके से पिछले साल हम बदहाली से जो बदहाली का शिकार थे उस तरीके से जो है हम इस इंतज़ामी तरीके से बचे जा सकते। साईं ये टाउन इंतज़ामिया ने ये हालत करें, गटर नाले बंद पड़े, सारा शहर का पूरा माहौल ख़राब है। क्यों हम इस इलाके में रहते हैं, ये गटर नाला भी बंद पड़ा है, ना कोई पानी जा रहा है क्रॉस होके, मगर यहाँ पे कचरा ढेर लगे पड़े हैं, कोई सफाई नहीं है, कोई टाउन कमेटी इंतज़ामिया कोई इंतज़ाम नहीं कर रही है यहाँ पे। क्यों यहाँ पे गंदगी है, काफ़ी पानी पिखड़ा हुआ है यहाँ पे। नमाजी 5 वक्त के नमाजी आदमी आते जाते हैं यहाँ से, मगर कोई इंतज़ाम नहीं है टाउन कमेटी इंतज़ामिया। क्यों TM साहब भी आए थे यहाँ पे, रफ़ीक भी आए थे भुरगड़ी साहब, उनसे भी हमने ये कहा था कि हमने भी देखो भाई ये गटर लाइन है, देखो ये गटर सारा पानी वहाँ जा रहा है, या लाइनों के अंदर जा रही है, लोग ये पानी पी रहे हैं, मगर इनका कोई इंतज़ाम नहीं है। सफाई वाले आते भी नहीं है यहाँ पे। सफाई वाले क्या आएंगे, देखो हालत है, ये गटरों की हालत है। सफाई करने वाले आए हैं तो ये सफाई की हालत है। गटर पाड़े यार लगो पियो है, ये तो ॿार वग़ैरह कोन बढ़ सकनि। पूरे पाड़े जो खाली नाली कोन्हे, पूरो एरियो ही भरियो पियो पाणी जो। को टाउन इंतज़ामिया हींअर ना मींहनि में कॾहिं कोन थी अचे, ऐं ना को सफ़ा करण वारो, ना को अचण वारो आहे। कंहिंखे चऊं था चवंदा इहा असांजे खाते में अचे ई कोन पई, ना जेको बजट ना ॻाल्हि आहे, चइजी थकी पिया आहियूं। ऐं को निमाज़ ई कोन मटे सघे, को ॿार कोन मटे सघे, को मायूं वीचारियूं किरिया पवनि। हालांकि उहो फिरियो वञे त पोइ को पेट साणे कीअं अॻियां पोइ वरी तकलीफ़ आहे। गंदगी अदा ईअं पई आहे, केरु अचे कोन थो, ठाहे कोन थो, किचिरो विचिरो जाम पियो आहे। मटण लाइ असांखे परेशानी आहे। बरसाति में ॾिसे था मटण जी घटी कोन्हे असांजी। हीअ 2-3 साल थिया ईअं पियो आहे, केरु ई कोन थो अचे। केरु कोन थो अचे, अचे तो ॾिसी हलिया वञनि था, रड़ियूं करे करे थकी विया आहियूं, केरु कोन थो अचे। हितां साईं केरु भंगी अचे कोन थो, अचे तो 8 ॾींहंनि खां पोइ त हीउ किचिरो ॿाहिरि कॾहिं रखी वञे तो, खणे केरु ई कोन थो, ना को टाली। इहा मूंखे 2 साल थिया आहिनि हिते ईअं ई किसो हले पियो।
अल्लाह जे वेली असांखे त 2 साल थिया आहिनि हिते पुराणा माण्हू बि वेठा आहिनि वीचारा, पर जेका बि आहिनि इहे हिते रहनि पिया, उन्हनि खे चऊं था इहो ई रड़ थबणी जी आहे, केरु अचे कोन थो, ना को सफ़ाई थिए थी, पोइ असां वठी था अचूं के ग़रीब खे, कॾहिं हुनखे भई सफ़ाई करणु पंहिंजे ज़ाती पैसनि सां तंग सी असां मौलवी माण्हू निमाज़ी माण्हू यार हिते गंद सां हिकु निमाज़ पढ़ण जी थजी भरी पई हूंदी आहे पाणी सां गली, हींअर बि हीउ ॾिस पाणी बीठो आहे गली में, उते उहो ॾिसी वठो गटर जो पाणी गली में अचे थो ऐं असां जा निमाज़ जा कपिड़ा ई ख़राबु थी वञनि। आहियूं ऐं साम्हूं दुकानूं आहिनि, पाणी जेको 3 ॾींहंनि खां असांजे साम्हूं बीठो आहे गंदो पाणी, ऐं हितां न मटण जी आहे न गिराकी न ॿी टी 3 ॾींहंनि खां भाई स्कूली आहिनि, मदरसे जा शागिर्द आहिनि, स्कूली आहिनि ऐं ॿियो गिराक आहिनि, तमामु घणी परेशानी आहे। कोट गुलाम मोहम्मद जे गटर लाइन जो निज़ाम सफ़ा तबाह थी वियो आहे, जंहिंमें पब्लिक हेल्थ वटि गटर लाइन जो निज़ाम आहे। पब्लिक हेल्थ कंहिं क़िस्म जो को कमु कोन थी करे, रुगो रिश्वत खाए थी। गटर जो मेन जेको ड्रेनेज जा खूह आहे उते जेको को मशीनरी कोन्हे, कुझु कोन्हे, हीअं 4 छंडा बरसाति जा पिया हुआ जंहिंमें पाणी जेको आहे बीह रहियो हो। हीअ तव्हां रोड ॾिसो, जेको साम्हूं मेन मस्जिदूं आहिनि 2 ऐं अॻियां क़ब्रिस्तान आहे, मुक़ाम आहे, हिते पाणी गोॾे गोॾे जेतिरो बीह रहे थो, पर हिन ते असां पंहिंजी मदद पाण हीअ जेको हींअर पत्थर विझी हिन खे मथे कयो त बरसाति में नमाज़ जनाज़ा ऐं नमाज़नि खे परेशानी न थिए। टाउन कमेटी जी जेका साबिक़ा दौर हो हुन खां वठी हिन ते सभु तबाही थी वई आहे। जेको टीमो अचे थो पंहिंजा खिसा भरे थो ऐं भॼी वञे थो। मरी साहब बि आया, उन्हनि बि इहे कयो, जितो ई आया हुन बि कयो, ख़ासि कली साहब आया आहिनि, ॾिसो हीअ छा था करनि, पर निज़ाम सफ़ा तबाह लॻो पियो आहे। MNA MP खे अर्ज़ु था करूं, DC साहब खे, कमिश्नर साहब खे हिते एक्शन वठनि ऐं हिन ते तवजा ॾियनि त कोट गुलाम जो निज़ाम जेको आहे बहितर थिए। गटर लाइन जो निज़ाम ऐं पाणी मिठे जो निज़ाम सभु मिक्स थी थो वञे, बरसातुनि में सफ़ा गंदगी थी वञे। सैनिटरी वर्कर जेका आहिनि 250 खां 300 आहिनि, हिन में का शक कोन आहे। असांजे ताल ज़िले जो जेको साबिक़ा चेयरमैन हो हुन बाक़ाइदा पंहिंजो जेको हींअर आयो आहे ख़ासि कली साहब आयो, हुनखे हिदायत कई आहे त मूंखे हिकिड़ी लिस्ट ठाहे ॾियो त असांजे तालके जा माण्हू केतिरा आहिनि ऐं ऑफ डिस्ट्रिक्ट जा माण्हू केतिरा आहिनि, त हुननि खे गौर फ़िक्र कयो वञे त हू कम ते छो कोन अचनि। हू पाण परेशान आहिनि, ज़िले क़यादत जेका असांजी हू पाण परेशान आहिनि ॻाल्हि ते, पर छा आहे त हेठियूं जेको तबिको आहे हू जेको आहे कमु करणु कोन थो ॾिए। हर माण्हू हिन में मुदाख़लत करे थो, हर माण्हू वञी बीह रहे थो, चए थो आऊं कोट गुलाम जो चेयरमैन आहे, हू चए थो आऊं चेयरमैन आहे, कमु टके जो कोन थो थिए, न को कंहिं ऑफिसर खे कमु करणु को ॾिए थो। हर को चए थो असांजा मुंशी थी वञनि, असांजे चवण ते कमु करनि, असां चवण ते स्ट्रीट लाइटूं लॻनि, असांजे चवण ते सभु कुझु थिए। जॾहिं त ऑफिसर जेको कमोरो आहे हू परेशान थी थो वञे, हुनजी बदिली थी वञे। इलाइक़े जा जेका शहर जा माण्हू आहिनि हू हर वक़्तु पंहिंजे पाण खे चेयरमैन सॾाइण जो शौक़ु रखनि था ऐं मुदाख़लत करनि था। जे इहो हटी वञे त कमोरा कमु बि करनि न, इहो मुदाख़लत ख़तमु ई कोन था करनि। हुन इलाइक़े जी कोन करणी, हुन इलाइक़े जी कोन करणी, हुते लॻाइणो हुते न लॻाइणो, जंहिंजे करे असांजो शहर जेको खंडर जो निज़ाम थी वियो। शहर जी इन टाइम ते ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे, छो एतिरो वधीक बजट हुजण जे बावजूद बि हिते मतिलबु बाक़ाइदा पूरा मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी कोन था करनि। सफ़ाई जो सिस्टम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। कचिरो गंद वग़ैरह हर शइ हिते पई आहे गलियुनि मां, पोइ पाणी थोरो अचे थो त हिते किचड़ थी वेंदो आहे ऐं ॾाढो हिते सूरत हाल ख़राबु आहे। सफ़ाई जे हवाले खां ख़ासि तौर ते ऐं पीअण जे पाणी जे हवाले खां ऐं सिवरेज लाइननि जे हवाले खां ॾाढो मसइलो आहे हिते शहरियुनि खे। छो कचिरो गंद हिते पियो रहे थो, महीनो पियो रहे थो, गटर बंदि रहनि था, पोइ बि सफ़ाई कोन था करनि ऐं उनजे अलावा हिते बाक़ाइदा को डेली जे बेस ते सफ़ाई वारो कोन थो अचे। त इन जो त छो अरबाब इख्तियार जहिड़ा बि आहिनि उहो करोड़ों रुपया उन्हनि खे बजट मिले थो मंथली, ऐं पोइ बि उहो इन जे मथे को फोकस कोन था करनि कि मसइला मसाइल हल करे सघनि या शहर खे सफ़ाई करे सघनि या बाक़ाइदगी खां कचिरे खे खणनि किथे पासे शहर खां ॿाहिरि उछलनि। जेतिरो बि अञा ताईं कमु थियो उन मां तक़रीबन आउं सम्झा थो 25% या 30% उहो जो कंप्लीट थियो आहे। 70% अहिड़ो कमु आहे जहिड़ो शुरू त कयो वियो, बाक़ाइदा उनखे कंप्लीट कोन कयो ऐं विच मां उहो फासियो पियो आहे। असांजा पोइ असिस्टेंट कमिश्नर बि चेंज थिया, पोइ मुख़्तियार कार बि हितां चेंज थियो, पोइ पंहिंजो TMO साहब बि चेंजिंग, उन चेंजिंग जे मसइले मां बिल ॾाढा रुली विया आहिनि। मुबैना तौर ते ॿुधनि मां अचे थो की इहो ॾाढी करप्शन थी आहे। बिल जॾहिं बि को अफ़सर पंहिंजी ड्यूटी चेंज करे थो, पुराणा बिल सॼा खणी पैसा खणी हली वियो, पोइ हाणे पोयां हुनखे माण्हू ॻोल्हनि पिया। गली आहे जेका हॉस्पिटल ऐं सिविल कोर्ट मां अचे पियो, इहो जेको नालो जेको आहे मेन नालो आहे, जेको तक़रीबन अधु शहर खे जेको आहे हीअ जेको अधु शहर जो जेको पाणी बरसाती आहे या ड्रेनेज जो पाणी आहे हू हिन जे ज़रिए जेको आहे जेको ॿाहिरि निकिरे थो जेको आहे न। हाणे छा थियो आहे त 20 मिंट जी बरसाति थी हुई, उनखां पोइ हिते पाणी जो रुगो पाणी जमा थी वियो,
को इंतज़ामिया नज़र कोन आई, को शइ न। हाणे ॾिसो तव्हां ही नाले जी हालत आहे, नालो घटि में घटि 2, 2.5, 3 महीना थी विया आहिनि, हीउ किरी वियो आहे। ऐं इंतज़ामिया खे बार बार असां चयो आहे त हीउ नाक़स मटीरियल खां हीउ ठहियो, हीउ किरी वियो आहे, त हाणे हिकिड़ो इंच बि पाणी निकिरण जी जॻह हिन में कोन्हे। पोयां खां पाणी बीहो रहे, सॼो पाड़ो आहे जंहिंमें सिविल अस्पताल आहे, उनखां पोइ प्राइमरी स्कूल ॿारनि जो आहे जंहिंमें घटि में घटि 2000 ॿार जेको आहिनि उन्हनि जी तालीम मुतासिर थिए थी। इन खां पोइ सिविल हॉस्पिटल हिन रस्ते ते अचे थो, जानवरनि जो अस्पताल हिन रस्ते ते अचे थो, ऐं बस अड्डो जेको हिन रस्ते ते अचे थो। त हुनखां बावजूद बि इंतज़ामिया घोर हिन में सुतल आहे। करोड़नि रुपयनि जो जेको फंड अचे पियो उनमें गोभियूं थियूं थियनि, कूड़ा बिल थियनि था, ऐं कूड़ा बिल थियण खां पोइ जेको हिकिड़ो ऐं अच वञ जो सिलसिलो लॻो पियो आहे। हिकिड़ो भई गंदगी चलो वाइट कॉलर आहिनि, हू बि असांजा जेके सियासी माण्हू आहिनि जंहिंजी भर्ती कयल आहिनि न, उन्हनि जी आशीर्वाद सां उहे ड्यूटियूं कोन था ॾियनि। पर हाणे जेके माण्हू आहिनि उहो त तव्हां वार्ड वाइज़ तव्हां हिसाबु लॻायो, तव्हां पूरे वार्ड पंहिंजा 7 वार्ड आहिनि या 8 वार्ड आहिनि, हिन में तव्हां घुमे ॾिसंदा तव्हांखे मुलाज़िम जो नालो ई कोन नज़र ईंदो। न त घटि में घटि 10 20 मुलाज़िम हर गली में हुजनि न, जेके कमु करण वारा उहे ई नज़र नथा अचनि। असल मसइलो इहो आहे त रियल प्रॉब्लम ॾांहुं त केरु अचे ई कोन थो। जेको बि माण्हू ॻाल्हि करे थो उहो कूड़े बिलनि ते ऐं रुगो कूड़ियूं कागज़ी कार्रवाइयुनि ते। असल शहर जो इंफ्रास्ट्रक्चर सॼो तबाह थियो पियो आहे। हिन लाइ DC साहब खे खपे, MP MLA खे खपे त इनखे तवजो ॾे। रुगो ॻाल्हियुनि खां ॻाल्हियूं कोन हलंदियूं। जेकॾहिं रेन सीज़न लॻो पियो आहे, जे मींहुं पियो त इन वटि ड्रेनेज जो को निज़ाम कोन आहे। हाणे असां वरी तालके कोट गुलाम मोहम्मद ते 18 लाख रुपया पब्लिक हेल्थ मोकिले थी मंथली, जेका कूड़े बिलनि जे ज़रिए सुभाणे परां इहे सॼा ड्रा करे खाई विया। बाबा शहर जो बुरो हाल लॻो पियो आहे। हीउ ॾिसो रोड रस्ता भरिया पिया आहिनि ऐं न को पुछण वारो आहे। ड्रेनेज जो निज़ाम तबाह बर्बादु लॻो पियो आहे। हिते रुगो माण्हू रुगो अचनि था, फ़ोटो सेशन करनि था। बाबा घटि में घटि रियल प्रॉब्लम खे डिस्कस जेसिताईं न कंदा तेसिताईं अव्हांजा मसइला हल कोन थींदा। पोइ आयो पियो भोगूं, असां भोगूं, असांजी नसलूं भोगनि, ऐं पैसा उहे जा उहा माण्हुनि जे बैंकनि में वञनि पिया, माण्हुनि जे खीसनि में वञनि पिया। इदारो बिल्कुलु नाकाम थी वियो आहे। महिरबानी करे साहिबनि खां जेका अख़्तियार वारा आहिनि उन्हनि खां असांजी रिक्वेस्ट आहे त भली महिरबानी करे असांजे हाल ते रहम करियो, कुझु सोचो, कुझु ॾिसो त सही, इहो मसइलो कुझु हल त करियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त करप्शन रोकींदड़ इदारा टाउन कमेटी कोट गुलाम अहमद जे फंडनि में थींदड़ शकी करप्शन जो नोटिस वठनि ऐं अख़्तियारनि खे शहर में मुख़्तलिफ़ स्कीमुनि जो मयारी कमु करण जो पाबंद बणायो वञे त जीअं करोड़े रुपयनि जी लाॻत सां तामीर थींदड़ तरक़ियाती स्कीमूं अवाम खे को लाभ ॾेई सघनि ऐं शहर जी ख़ूबसूरती बि बहाल थी सघे।